सिंध जे मुख्तलिफ शहरन टंडो जान मोहम्मद, झुड्डो, टंडो गुलाम हैदर, खिपरो ऐं कंबर में बरसात सबब फसलन खे क़ापारी धकरसियो आहे, जॾहिं त शहरी बरसाती पाणी नेकाल न थियण सबब ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। टंडो जान मोहम्मद वेझो ॻोठ मुबारक लगारी, ॻोठ मुनीर गुजर, ॻोठ जतो ख़ान जरवार समेत शाह मोरीअ जे भरपासे वारनि इलाइक़नि खे बरसात ॿोड़े छॾियो आहे, जॾहिं त सवें एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। होॾां झुॾे में मुसलसल बरसात खां पोइ पुराण ढोरे, जमड़ाऊ केनाल जी पुछड़ी वारी शाख ऐं बगी माइनर में मुख़्तलिफ़ हंधनि ते घारा पवण करे तालके झुॾे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॿिए पासे टंडो गुलाम हैदर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾंदो, मोया ऐं जमालदीन लाशारी समेत हेठाहीं वारनि इलाइक़नि में अञा ताईं बरसात जो पाणी बीठल आहे, जंहिं करे इंसानी ज़िंदगियूं मफ़लूज थी वियूं आहिनि। बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ शहरियनि, वापारियुनि ऐं दुकानदारनि बाईपास वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुख हैदराबाद बदीन रोड बंदि करे छॾियो। खिपरे में बि बरसातनि खां पोइ शहर बरसाती पाणीअ में बुॾी वियो आहे, जॾहिं त शहर में दाख़िल थींदड़ मीरपुर ख़ास रोड, सांगड़ रोड ऐं हथुंगो रोड बरसाती पाणी सबब ढंढ जो ॾेक ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त बरसात सबब हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। होॾां क़बर शहदादकोट ज़िले में बि सावणीअ जे बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। बरसात सबब शहर तोड़े ॿाराड़ीअ में 30 कलाकनि खां बिजली गायब आहे, जंहिं करे अवाम सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त बरसात खां पोइ ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पोखियल सारियालो फसल पाणी हेठि अची वियो आहे, जंहिं सबब ज़मींदार ऐं हारियुनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सान थियण जो अंदेशो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk